हैदराबाद ब्यूरो रिपोर्टर कामरान अली खेड़ो। टंडे जाम वेझो गोग पीर मोहम्मद ज़मान में मीरजत बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। लठिन कुहाड़िन जी आज़ादाना इस्तेमाल सबब 5 माण्हू सख़्त ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। उन मौके ते उस्मान मीरजत ॿुधायो त मक़ामी तेल कंपनी वेझो हारको कंदा आहियूं। मीरजत बिरादरी जा कुझु माण्हू तेल कंपनी मां गैरकानूनी तौर तेल चोरी करे विकिरो कनि था, जिन खे रोकण ते उन्हनि असां मथां हमिलो करे ॾिनो। जॾहिं त शरपसंद मीरजत बिरादरी जे माण्हुनि पारां हमेशह असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। जीअं त कुझु ॾींहं अॻु गफ़ार मीरजत खे कुहाड़िन जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जेको अॼु ताईं कराची जी निजी अस्पताल में पिणु दाख़िल आहे। उन्हनि हिकु भेरो ॿीहर 15 माण्हुनि सां मिली ॿाहिरनि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। जॾहिं त असीं ऐसे शोटन रोजाम मुमताज़ थेबो अहिड़े मसइले जो नोटिस वठी फौरी तौर 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। जीअं त रूपो जवाबदारनि पारां मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। उन DIG हैदराबाद SSP हैदराबाद खे अपील कंदे चयो, रूपो जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।